ऐसी प्रायोरिटी पानी को दी थी और हम उस प्रायोरिटी को इंशाल्लाह जी शकील साहब मां सवाल करे सही मां अल्लाह बख्श कुंबर अखबार कल्याण जो एडिटर आहियां। सॼी सिंध अंदरि सर्किट हाउस, गेस्ट हाउस, रेस्ट हाउस सरकारी मौजूदु आहिनि। उन्हनि में बोर्ड मुतासिरीन खे छो नथो रायो वञे, छाकाणि हुते ऑलरेडी सहूलियतूं मुयसरु आहे। ऐं ॿी ॻाल्हि, अॼु तव्हांखे मैनेज्ड दौरो करायो वियो आहे ऐं सॼी सिंध जेका उहा ॿुधी वई आहे, प्रॉपर उते तव्हांखे वठी न विया। ऐं इवन हिते हैदराबाद में बि उन्हनि हंधनि ते तव्हांखे न वठी विया आहिनि जिते हैदराबाद शहर ॿुधो जी। मां तव्हां फॉलो कयमि हिकिड़ो कजो सुभाणे सुबुह जो 9 बजे शुरू कंदुसि, तव्हां मूंसां गॾु हलिजो जी। हितां खां खणी न न गाॾी। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा सुवाल जो जवाबु ॾियां कि जेके हूंदा आहिनि न तव्हांजा टिपिकल सुवाल, इहे मां हर जॻह ते फेस कंदो आहियां। मां हर जॻह ते फेस कंदो आहियां, मां जवाबु ॾींदो आहियां। तव्हांखे हिकिड़े मज़े जी ॻाल्हि ॿुधाए, तव्हां शायदि ॾिठो हूंदो बदीन में त मैनेज हूंदो आहे। मैनेजमेंट मुंहिंजी कंहिंखे कमु न आहे, मूंखे मैनेज करे वई बदीन में। ऐं जहिड़े रस्ते खां विया थे उर्दू में कर देता सर। बदीन में मैं जा रहा था, मैं आपको बता रहा हूँ, आपने शायद तस्वीरें देखी। तो मुझे एक शख्स ने कहा कि जी इतने लोग उधर परेशानी में हैं और आपको ये जैसे सवाल किया ना मैनेज है। मैंने कहा आओ मेरे साथ बैठो। मैंने मुकेश चावला गाड़ी चलाते, मैंने कहा तुम पीछे बैठो, मैं गाड़ी चलाता हूँ, उसको मेरी सीट पे बिठाओ और ये मुझे ले जाए। तो ये कोई और लोग हैं जिनको मैनेज करते हैं। आपने शायद पहले देख लो, मेरे साथ कल से आप चलिएगा, आप 3 दिन और मैं इंतजार करूँगा। मां